शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ डिघे कद वारो नसीर सूमरो गच अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते आहे। सोशल मीडिया ते संदसि तबियत जी ख़राबी बाबति ख़बरूं हलण बैदि सिंध सरकार ख़ानगी अस्पताल मां संदसि इलाज कराइण जो ऐलान त करे छॾियो, पर नसीर सूमरे सिंध सरकार जी अहिड़ी आश रद्द करे छॾी आहे। सिहत खाते जी टीम नसीर सूमरे खे इलाज लाइ एम्बुलेंस साण करे कराची में संदसि घर पहुती त हुन अस्पताल ते भरण खां इनकार करे छॾियो। हाणे रिसेंटली वरी इहो थियो त जॾहिं मीडिया ते आयो या हिन सां राब्तो थियो, अॼु मां मिनिस्टर साहिब जे हुकुम तहत जॾहिं नसीर सूमरे सां मिलण वियुमि त हुन अॼु बि जेको आहे इहो इनकार कयो त मूंखे ट्रीटमेंट जी एॾी न, बल्कि मूंखे फिनेंशियल असिस्टेंस जी ज़रूरत आहे ऐं मां हले बि जेको आहे आगा खान में अंडर ट्रीटमेंट आहियां ऐं उहो जेको आहे PI जे पैनल तहत आहियां। ऐं असां बेसिकली इहो आहे त फिनेंशियल असिस्टेंस जेको आहे असांजो ॿिया डिपार्टमेंट्स उहे ॾींदा आहिनि ऐं मां हिनखे चयो त असां सां जेका शइ हेल्थ डिपार्टमेंट सां पर्टेन करे थी, जंहिंमें तुंहिंजी मेडिकल ट्रीटमेंट आहे, तुंहिंजी मेडिसिन आहे या जेके बि शयूं तुंहिंजी मेडिकल हवाले सां ज़रूरत ते शयूं आहिनि उहे असां तोखे प्रोवाइड करे सघूं था। ऐं असां हींअर गाॾी कया आहियूं त तव्हां हलो, तव्हांखे असां आगा खान में एडमिट करायूं था, बहितरीन ट्रीटमेंट तव्हांखे ॾियारींदासीं। जेसिताईं तव्हां बिल्कुलु सिहतयाब न थींदव तव्हां आगा खान में रहो। पर हुन इन शइ खां इनकार कयो। हुन इहो चयो त मूंखे बेसिकली इन ट्रीटमेंट त मुंहिंजी हले पई, मूंखे फिनेंशियल असिस्टेंस जी ज़रूरत आहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नसीर सूमरे चयो त हू काफ़ी अरसे खां ऑक्सीजन इस्तेमालु करे थो, जंहिंजो रोज़ानो ख़र्च हज़ारनि में आहे। जेकॾहिं हू अस्पताल में दाख़िल थियो त कुझु अरसे में खेसि डिस्चार्ज कयो वेंदो, पोइ संदसि ऑक्सीजन ऐं दवाउनि जो ख़र्च केरु भरींदो। ठीकु आहे, हीउ आगा खान जे लाइ हिननि लेटर कढियो आहे। छा आगा खान में मूंखे जेसिताईं मां सही थो थियां ओसिताणी त एडमिट मूंखे न रखंदा न। हीअ मूंखे वेंदे वेंदे 15 ॾींहं महीनो रखंदा, ठीकु आहे। छा उन खां पोइ घर में इलाजु हलंदो, छा उन जा ख़र्चा सिंध गवर्नमेंट ॾींदी? उन सिलसिले में सिंध टीवी न्यूज़ जॾहिं सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई त हुन मौक़ुफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। न बचा, सॉरी 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 न कुछ कोन ॻाल्हाईंदो। न बचा, न बचा, सॉरी 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 न कुछ कोन ॻाल्हाईंदो। न बचा, न बचा, सॉरी 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 न कुछ कोन ॻाल्हाईंदो। नसीर सूमरे बाबति PPA जे वज़ीरनि ऐं MPS जो चवणु आहे त नसीर सूमरो मुल्क जो वॾो नालो आहे। संदसि इलाज बाबति हू वॾे वज़ीर खे चई स्पेशल फंड जारी कराईंदा। यकीनन नसीर सूमरो सिंध जो असासो आहे ऐं तंहिंजे करे सिंध हुकूमत उनजी बिल्कुलु मुकमल इलाज ऐं हर तरह सां उनजी परघोर कंदी। जेका बि जंहिं बि सहायता जी जंहिं बि मदद जी ज़रूरत हूंदी सिंध हुकूमत पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कंदी। गवर्नमेंट माली मदद ई करे पई ऐं उन माली मदद जे लाइ ऐलान कयो आहे। उनजो असांजे हेल्थ डिपार्टमेंट नोटिस वरितो आहे ऐं इंशाल्लाह जल्दी उनजो इलाज बि थींदो ऐं सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां ई थींदो। ट्रीटमेंट जे हवाले सां जेका हुननि रखियो आहे त असांखे माली मदद कई वञे। मुंहिंजी मौक़ुफ़ रखंदा असेंबली में अदा सरदार खां बि मुतालबो कंदासीं ऐं CM साहब खां बि कंदासीं। न इंशाअल्लाह ताला माली मदद कंदासीं। असीं बि CM साहब खे अर्ज़ु कंदासीं उन्हनि खे पाण खे बि आहे ऐं बिल्कुलु त उन्हनि जी माली मदद इंशाअल्लाह ज़रूरु थींदी, बिल्कुलु थींदी। शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ नसीर सूमरे जे मामले खे नज़रअंदाज़ करण बदिरां ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हुकूमती धुर जे मेंबरनि जूं ॿी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त नसीर अहमद सूमरो मुल्क जो ऐं सिंध जो असासो आहे। उनजो सिंध सरकार इलाज भी कराईंदी ऐं उनजी माली मदद भी कई वेंदी। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।